वेलकम बैक नाज़रीन। टेलीविज़न ते जॉइन किया सीनियर रहनुमा सीनियर सियासतदान डॉक्टर करीम ख्वाजा साहब तव्हांखे वेलकम चऊं था पंहिंजे प्रोग्राम में। शहबाज शरीफ 23हों वज़ीर आज़म पाकिस्तान थी चुको है। वॾियूं चैलेंजिस आहिनि हिन नई गवर्नमेंट के, शहबाज शरीफ साहब के बैरूनी ऐं जेके आहिनि चैलेंजिस भी आहिनि, अंदरूनी चैलेंजिस भी आहिनि। छा चवंदो डॉक्टर साहब? साईं बिल्कुलु चैलेंजिस आहिनि ऐं सब खां पहिरीं त इहो आहे त पाकिस्तान जेको आहे सो खाई में जेको किरण वारो हो, जेको इमरान खान खाई में धको पियो ॾिए, उन खां बची वियो, इहो वॾी ॻाल्हि आहे। सही। ऐं उहो खाई में अगरि किरे आहे त 5, 8, 10 साल लॻंदा, त सभ खां वॾी ख़ुशी त नंढे सूबे जे जेके तालुक रखंदड़ माण्हू जी हैसियत सां मूंखे इहा ख़ुशी आहे। ॿियो त हाणे कम से कम पार्लियामेंट बची वई आहे ऐं 1.5 साल इलेक्शन में आहे। पोइ हाणे घणे अरसे में जेके रिफॉर्म वारो एजेंडा कंप्लीट थिए थो, 3 महीना 4 महीना 6 महीना, त पोइ इलेक्शन थींदी ऐं रिफॉर्म एजेंडा ज़रूरी आहे, जंहिंमें इलेक्टोरल रिफॉर्म जंहिंजी ॻाल्हि था कयूं। ॿी जेका ॻाल्हि इहा आहे त ही जेके सो शैतानी कोन छॾींदा ऐं हिननि जेको आहे सो उहे शयूं कयूं आहिनि जेके असीं नंढनि सूबनि जा माण्हू अगरि कयूं आहे त असांखे मारे छॾींदा या जेल में बंदि कंदा। हिननि अमेरिका ऐं लंडन ऐं पंजाब में हिते जेको आहे सो हिननि जेको आचर ते मुज़ाहिरो करणु हर माण्हू जो हक़ु आहे ऐं हिननि जो बि हक़ु आहे, पर जेके शयूं कयूं आहिनि वो अली वज़ीर अञा थी जेल में पियो आहे। हिननि अली वज़ीर जी लिका पार कया, जेको पख्तून तहफ़ुज़ मूवमेंट वारो आहे। सो हाणे हिननि MQM खे बि जेको क्रॉस कयो, जेको अल्ताफ़ हुसैन जेके ॻाल्हियूं कयूं आहिनि उन्हनि खे बि हिननि क्रॉस कयो आहे। सो हाणे छा थो थिए आई डोंट नो, पर हिननि जो मुस्तक़बिल को सुठो कोन्हे ऐं वक़्त सां गॾु इहे ॻाल्हियूं साबित थींदियूं। इहा हिकिड़ी मैन्युफैक्चर्ड पार्टी हुई, ठाही वई हुई, हिन खे प्रमोट कयो वियो हो, माण्हू शामिल कया विया हुआ ऐं हिन खे छिकियो वियो हो, हलायो वियो हो। हिननि सम्झो त बसि सॼी उमिरि असां ईअं वेहंदासीं ऐं ग्रेसफुली कोन विया। अॼु बि जेको हिननि हरकत कई आहे उहो ग्रेसफुली हिननि खे करणु खपे हा, इलेक्शन में बीहणु खपे हा। वरी जेको आहे सो ऐवान सदर मां आरिफ अलवी जेको आहे सो जीअं गाइब थियो आहे, अनग्रेसफुल क़िस्म जी हरकतूं ही कनि पिया। मुंहिंजो आउं नथो सम्झां इम्तियाज़ के हिन जेको मुस्तक़बिल को एॾो ब्राइट आहे, ही तारीख़ जे डस्टबिन में इलाही तेज़ी सां वेंदा ऐं तव्हां ॾिसंदो। डॉक्टर साहब तव्हांखे पाण ख़बर आहे त असेंबली खे छॾण जी हिकिड़ी वॾी सियासी ग़लती आहे। बीबी शहीद खां बि हिकिड़ो दफ़ो थी हुई, उन्हनि इलेक्शन में हिसो न वरितो, वॾी सियासी ग़लती। हे बि उहा ई सियासी ग़लती हिननि कई आहे? बिल्कुलु कई आहे। ऐं ॾिसो न, ही चवंदा त असां जेको आहे सो रिज़ाइन कयूं आहिनि। हाणे इन में 55 खां 60 माण्हू अहिड़ा आहिनि जेके यूनियनिस्ट पार्टी खां वठी करे हिल ताईं वो हर हुकूमत में शामिल रहिया आहिनि। उहे सुभाणे परीं 5-7 ॾींहंनि में तव्हां ॾिसंदो त उहो जेको सो गिवअप कंदा ऐं ॿिया माण्हू ऑलरेडी गिवअप करे चुका आहिनि। हिननि सां गॾु वञी बीहंदा, वञी आख़िर में 50-60 माण्हुनि खां वधीक चढ़ंदा कोन, जेके चवंदा त बाबा ठीकु आहे रिज़ाइन कयूं था। तोड़ जोड़ हिन वॾी थींदी। मुंहिंजी जेका प्रिडिक्शन आहे त जेके हिननि सां गॾु जेके पार्टीज़ हुयूं उन्हनि मां ई के पार्टियूं लीडर ऑफ द अपोजिशन थी करे ईंदियूं ऐं उहो जेका मूंखे इतलात आहे, ऐं फ़िलहाल नालो कोन थो वठां, हिकिड़ी ख़वातीन MNA आहे जेका मिनिस्टर कान्हे, उहो शायदि लीडर ऑफ द अपोजिशन थिए, इहे ख़बरूं हलनि पियूं। ऐं क्यू वारा बि थी सघे थो ऑपोज़िशन में अचनि, वञा 5 वोट आहिनि ऐं हिननि जा चङा भला माण्हू 80 खां 100 ताईं उहो अची वेहंदा। सही। बाय इलेक्शन थींदी डॉक्टर साहब? बाय इलेक्शन थींदी? न, बाय इलेक्शन कान थींदी। जेको तरीक़ेकार आहे त हर माण्हू खे, हर MNA खे अकेलो घुराए वञिबो आहे, उते स्पीकर वटे ऐं उनखां पुछा कयो वेंदो आहे त तव्हां पाण लिखियो आहे या तव्हां ते प्रेशर आहे। लास्ट टाइम बि ईअं थियो जेको
हे पेश बि कोन थिया हुआ, हिननि खे ख़ौफ़ हो त अकेलो असां पंहिंजा माण्हू नथा छॾियूं। हिननि चयो त असांजा ॿ माण्हू ईंदा, स्पीकर चयो न हिकिड़ो माण्हू ईंदो सिर्फ़ु। आख़िर में पगारूं बि खयूं, टीए बि खयूं, स्टैंडिंग कमेटी जा बि पैसा खयूं, 2 साल जा सॼा हिसाब किताब हिननि वरिता हुआ। हाणे बि ईअं थींदो। साईं, तहरीक इंसाफ़ चाहे थी त हिकिड़ो सियासी अफ़रा तफ़री मुल्क जे अंदरि थिए और प्रेशर विझी करे पार्लियामेंट जे अंदरि, हुकूमत जे अंदरि प्रेशर विझी करे अर्ली जनरल इलेक्शन ॾे वञूं। डॉक्टर साहब, तयारी आहे तव्हांजी? ईअं थी सघे थो अगरि मुल्क जे अंदरि एहतजाज थी वञे, सियासी अफ़रा तफ़री थी वञे, सियासी अदम इस्तेकाम अचे? डॉक्टर साहब सर, हाणे फ़िलहाल तव्हां ॾिसो, हफ़्ते 2 हफ़्तनि खां पोइ जेका मुंहिंजी प्रिडिक्शन आहे त सरकारी ब्यूरोक्रेसी में, जंहिंमें ब्यूरोक्रेसी में 2 सेक्शन अचनि था, उनमें तव्हां रिटायरमेंट्स बि ॾिसंदो, ज़बरदस्ती सेक्ट बि कयो वेंदो। छा जो इहा वॾी अंदरि खां कंस्पेरेसी ठही आहे, उन्हनि खे बि मुंहिंजे ख़्याल सां विदिन इदारा, जेके बि इदारा आहिनि उहे ॾिसंदा। अर्ली इलेक्शन असीं बि चाहियूं था, पर रिफॉर्म्स खां पोइ। ॾिसो, इहा ॻाल्हि त साबित थी वई आहे। मां तव्हांखे 4 मुल्कनि जा मिसाल ॾियां थो। स्पेन में फ्रांको आयो, 40 साल रहियो। सही। जॾहिं फ्रांको हटी वियो त उन्हनि जा जेके एक्स सर्विसमैन हुआ उन्हनि पार्टी ठाही। फिलिपीन में मार्कोस जॾहिं वियो तॾहिं उन पंहिंजो जेका असां उन्हनि जे एक्स सर्विसमैन पार्टी ठाही। अहिड़े नमूने पाकिस्तान में बि एक्स सर्विसमैन जी जेके पार्टी आहे उनखे PTI जी सपोर्ट आहे, ऐं जेको ही क्राइसिस थिया आहिनि उनमें 100% उहे इन्वॉल्व आहिनि, ऐं हू इदारनि जे ख़िलाफ़ जेके एक्स सर्विसमैन कंस्पेरेसी पिया कनि। अहिड़े नमूने ॿियनि मुल्कनि में, चिली में बि ईअं थियो। पिनोशे जॾहिं लही वियो त एक्स सर्विसमैन उन्हनि पार्टी ठाही। पाकिस्तान में बि ईअं थियो आहे, ऐं उहे जेके एक्स सर्विसमैन आहिनि उहे सेंट्रिस्ट माइंड सेट रखनि था। उहो हिकिड़े सूबे सां तालुक़ु आहे, ऐं हिकिड़े सूबे जे बि सेंट्रल पंजाब सां तालुक़ु आहे, जेके चाहिनि था त नौकरियूं बि असांखे मिलनि, वसाइल बि असांखे मिले, असांखे बच्चनि खे हर चीज़ मिले, ऐं पाकिस्तान जा जेके नंढा सूबा आहिनि ऐं उन्हनि खे का शइ न मिले। माइंड सेट इहो आहे जेके तव्हां ब्रिगेडियर्स खां वठी करे जनरल ताईं TV ते ॾिसो था, ॿुधो था। इहा कंस्पेरेसी में इहे सभु शामिल आहिनि जेका ठही आहे, जेका हीअं पाकिस्तान जंहिंसां गुज़रे पियो, जेको खिलवाड़ थियो आहे 73 कॉन्स्टिट्यूशन सां, डेमोक्रेसी सां, पार्लियामेंट सां। सो ही पार्टी इमरान खान घणो रहे थो मूंखे ख़बर कान्हे, पर इहा सोच ऐं इहे टैक्टिक्स जेका सा इहा फ्यूचर में बि हलंदी। इनके डेमोक्रेटिक इंस्टीट्यूशंस, इलेक्शंस ऐं डेमोक्रेसी ऐं ये चीज़ूं ख़त्म करे सघनि थियूं। सही। डॉक्टर साहब, भली इंतकाम न थियणु खपे। तव्हांजे दौर में असांखे इंतकाम नज़र आयो नून लीग और पीपल्स पार्टी जो। हिन दौर में इंतकाम त न थियणु खपे। हिन 3.5 साल में जेको कयो उनजो एहसास त थींदो न डॉक्टर साहब? ॾिसो, इंतकाम पीपल्स पार्टी त कॾहिं कोन वरितो। असांजी कमज़ोरी इहा हुई त असां जॾहिं 88 में आयासीं त भुट्टे खे जन शहीद कयो, या जेको असां सां हशर थियो हो, जंहिंमें शाहनवाज़ बि शहीद थियो, या अॻिते मीर साहब बि थियो, असां कंहिंखे बि कोन लाथोसीं। ख़बर बि हुई किथां थियो आहे। नवाज़ शरीफ़ खे इहो क्रेडिट ज़रूरु वञे थो त हुन परवेज़ मुशर्रफ ते आर्टिकल 6 लॻायो, ऐं हाणे बि मुंहिंजो इहो ख़्यालु आहे त बिल्कुलु आर्टिकल 6 लॻणु खपे, ऐं जिन ग़लती कयूं आहिनि उन्हनि खे जेल में वञणु खपे। जीअं हसीना वाजिद बांग्लादेश में कयो आहे, जेके बि हुनजे पीउ खे जिन मारियो, या हुते जेका 71 में क़त्लेआम जिन कयो हुनखे फांसियूं अचनि पयूं। पाकिस्तान में जेसि ताईं इन्हनि एलिमेंट्स खे सज़ाऊं न मिलंदियूं, इहे शरारतूं पियूं हलंदियूं। इहो मुंहिंजो पंहिंजो पॉइंट ऑफ व्यू आहे। मुंहिंजी पार्टी जेका कंदी आहे हुन सां ॿधल आहियां, पर एज़ सियासी वर्कर आउं सम्झां थो। सही। डॉक्टर साहब, जीअं त तव्हांजो एहसास ज़रूरु थियणु खपे। हाणे तहरीक इंसाफ़ जहिड़े तरीक़े सां वई आहे, तव्हांजो इहो ग्रेस न आहे, ग्रेसफुली वञणु खपे आहे, अपोजिशन में वेहणो पए आहे, तनक़ीद करणु खपे आहे, हिकिड़े आइनी तरीक़े सां कॉन्स्टिट्यूशनल वे ऐं कॉन्स्टिट्यूशन थ्रू कॉन्स्टिट्यूशन हिननि पंहिंजो गॾिजी करे हिकिड़ो नो कॉन्फिडेंस मोशन आंदो। इन जे पोइ साज़िश जो ज़िक्र थो कयो वञे। अॼु जेको नओं प्राइम मिनिस्टर थियो आहे हुन इहा बि ॻाल्हि कई त जेकॾहिं साज़िश मूंखे लॻी त मां पाण ई इस्तीफ़ा ॾींदुसि। छा चवंदो?
ॾिसो मूं तव्हांखे चयो सम्झाई सॼी ॻाल्हि हिकिड़ो एलिमेंट आहे जेको हिते पाकिस्तान में सेंट्रलिस्ट माइंड सेट 18 अमेंडमेंट 73 कॉन्स्टिट्यूशन नथो चाहे जंहिंखे रिप्रेज़ेंट इमरान ख़ान करे थो। हाणे असांखे जेको हींअर टाइम मिलियो आहे त 5-6 महीना मस मिलिया आहिनि जंहिंमें असांजो नारो इहो ई आहे त जेको असीं चाहियो आहे त बाबा इहो थी वञे छा कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट्स थियनि सही ऐं उन खां पोइ इलेक्शन थिए त हाणे हिन में त एतिरो कुझु टाइम कोन्हे। बाक़ी जेके असां कंस्पायरेसीज़ जेके थियूं आहिनि उन्हनि खे त ख़ुदि बार काउंसिल बि इहो ई चयो आहे त बाबा ट्रीज़न जा केस इनिशिएट कया वञनि जिन कंस्पायरेसी कई आहे। ऐं अमेरिका जी कंस्पायरेसी कोन्हे, अमेरिका छो भला ही त हिन त अमेरिका खे सर्व कयो आहे, CPEC ख़तमु कयो आहे। हिन जेके हरकतूं कयूं आहिनि उहो को सुठियूं त कोन कयूं आहिनि। कुझु अमेरिका सां हिन जेको आहे ट्रम्प सां जॾहिं मिली आयो त चई त आउं वर्ल्ड कप खटी आयो आहियां। ऐं ट्रम्प जी जेका मुलाक़ात हिन जे करे कान ठही हुई, सऊदी प्रिंस जे करे ठही हुई, प्रिंस सलमान जे करे। सो हिन त उबती सुबुह हरकतूं कयूं आहिनि, हिन त कुझु गेन ई कोन कयो आहे। बाक़ी हिन खे सपोर्ट आहे सेंट्रल पंजाब जी चाउन जी DHA में जेके रहंदड़ रिटायर्ड माण्हुनि जी हिकिड़े सेक्शन जी सपोर्ट आहे जंहिंजे करे ही हले पियो ऐं रिप्रेज़ेंट करे थो। वॾी महिरबानी डॉक्टर करीम ख्वाजा साहब, तव्हां टाइम ॾिनो, इन सां गॾु इजाज़त, अल्लाह हाफ़िज़।